तहरीक इंसाफ के एक दफ़ो ॿीहर बेट जो चूंड निशान मिली वियो। पेशावर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जो नोटिफिकेशन मुअतल करे छॾियो। सर्टिफिकेट जारी करण जो हुकुम अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त इलेक्शन कमीशन जो 22 डिसंबर वारो फ़ैसिलो गैर क़ानूनी आहे। सियासी पार्टी तौर पीटीआई चूंड निशान जी हक़दार आहे। तहरीक इंसाफ सुभाणे उम्मीदवारनि खे पार्टी टिकटूं जारी करण जो ऐलान करे छॾियो। बैरिस्टर गोहर खान जो चवणु आहे त पाकिस्तानी क़ौम जी तर्जुमानी कंदड़ निशान बेट आहे। सुभाणे पार्टी टिकटुनि जो ऐलान कयो वेंदो। मुल्क जे हर तक में पंहिंजा उम्मीदवार बीहारिया वेंदा। पीटीआई जे बानी खे मुख़्तलिफ़ केसनि में फासायो पियो वञे। अफगानिस्तान सां लाॻापनि जी बहितरी लाइ अफगानिस्तान जे दौरे ते वियल जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान पाक अफगान लाॻापनि में पैदा थियल छिकताण ख़तम थियण में अहम अॻ भराई थियण जो इशारो ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हू पंहिंजे क़ाबुल जे दौरे मां मुतमिन आहे। ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा जल्द बहितर थी वेंदा। अफगानिस्तान जे उबूरे वज़ीर आज़म मुल्ला हसन आख़ून सां मुलाक़ात में हुन पाकिस्तान जे अवाम ऐं आलमी जज़्बनि खां आगाह करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस मज़ार नक़वी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। मज़ार नक़वी पंहिंजे इस्तीफ़ा सदर आरिफ अलवी खे मोकिले छॾी। संदसि चवणु आहे त रेफरेंस हलण सबबि संदसि उहिदे ते कमु जारी रखणु मुनासिब नाहे। पंहिंजो वॾो भाउ, पंहिंजो काइद, पंहिंजो लीडर, पर मां चवां थो त तूं त मुंहिंजो पीउ कहीं। पीपल पार्टी गरीबंदी अगर जे गरीबंदी है तो सीट जो हकदार मां आहियां। जेके वेठा हकदार मां या बाप फैसलो ॾियो त मां हकदार आहियां या जेके माण्हू जगन खां खाई वञे। नवाब शाह जे PS 39 ते पीपीए जा बागवान हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं। ॿई पीपीए जा ऐं ॿई डायरी टिकट बहादुर डायरी खे मिली। इस्माइल डायरी आसिफ ज़रदार जो वेझो साथी हुअण जी दावा बावजूदि हथे खाली। इस्माइल डायरी बहादुर डायरीअ खे अवाम जा नलका खाईंदड़ करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पार्टी लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। टिकट संदसि हक़ आहे। साण ज़ुल्म न कयो, नाइंसाफ़ी न कयो। पीपी ग़रीबनि जी पार्टी आहे त टिकट ग़रीबनि जो हक़ आहे। टिकट न मिली त जीअं भुट्टो जो नारो हणे चूंड ज़रूरु विढ़ंदो। कारूंजर बाबति अफ़वाह बेबुनियाद आहिनि। मादनियात निकिरणु घुरिजे। मादनियात रुॻो कारूंजर थरपार्कर जी न पर समूरी सिंध जी आहे। सिंध जे वसीलनि जी पाण ई मालिकी करणी पवंदी। निगरान हुकूमत दौरान सिंध जे मादनियात ऐं वसीलनि ते सौदेबाज़ी न कई वेंदी। निगरान सूबाई वज़ीर ख़ुदाबख़्श मरी। खानपुर वेझो हथियार बंदि नथा। बजणा अगवा इमदाद ब्रोही ऐं अब्दुल रज़ाक शाह जे वारसनि अगवा जी तस्दीक करे छॾी। मुख़बिन जी बाज़ियाबी जो मुतालबो। फैज़गंज भरिसां अॻूणे ज़िले काउंसिल मेंबर फ़क़ीर इनायत अली हिस्बानी जी तदफ़ीन। छिकताण इनायत अली हिस्बानी जे मस्ताबाद जे क़ब्रिस्तान में खोटियल क़बर पूरी वई ऐं मड़ खे दफ़नाइण खां मना कयो वियो। कांधनि पारां लाश फ़क़ीर नज़ीर हिस्बानी जे बंगले भरिसां दफ़नायो वियो। पनियाकिल में भाणजी हथरादो कोर्ट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ढल जी रसीदुनि समेत धरणो। अॻवान जो चवणु आहे त पाणी जी हथरादो कोर्ट सबबि फसलनि खे कापारी धकु लॻो आहे। इंतज़ामिया शिकायतुनि बावजूदि मसइलो हल करण लाइ तयारु न आहे। गुड्डू शहर जे ख़ानगी अस्पताल में विम दौरान औरत फ़ौत। वारसनि तरफ़ां अमले ते गफ़लत जो इल्ज़ाम। अस्पताल में भञ-ड्रा। डॉक्टर जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। सिंध ऐं पंजाब जे दंग ते धरणो। ऐं सॻियूं में सिहत खाते जी नाइली सबबि अस्पताल इंतज़ामिया लखें रुपयनि जूं दवाऊं मुदे ख़ारिज ॼाण आहे। वाह में लोड़े छॾियूं। अस्पताल इंतज़ामिया 100 खां मथे क़ीमती दवाउनि जा भरियल कॉटन ग़रीब मरीज़नि खे ॾियण बजाए एक्सपायर करे अस्पताल खां 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते
सदाबाद जे तालाब में फिटा करे छॾिया।